एक्साइज़ खाते सिंध प्रीमियर नंबर प्लेट्स जे लाइ ऑनलाइन ॿोली ॾियण वारो अमल शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त प्लैटिनियम, गोल्ड ऐं सिल्वर कैटेगरीज़ में नंबर प्लेट्स जी हाणे ऑनलाइन ॿोली लॻाई वेंदी। ॿोली लॻाइण जो मक़सदु सिंध में बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी तामीर लाइ फंड गॾु करणो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि कराची में एक्साइज़ टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल खाते जो आम इजलास में सेक्रेटरी एक्साइज़ टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल मोहम्मद सलीम राजपूत, डीजी एक्साइज़ औरंगज़ेब अकबर पंवर, डीजी नार्कोटिक्स कंट्रोल उस्मान गनी सिद्दीकी, रियाज़ हुसैन खोसो ऐं ॿियनि डायरेक्टर्स ऐं असिस्टेंट डायरेक्टर्स शिरकत कई। इजलास के खिताब कंदे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त प्रीमियम नंबर प्लेट्स जे लाइ ख़ासि पोर्टल मुतारफ़ कराए पियो वञे। पोर्टल ते ख़्वाहिशमंद माण्हू प्लैटिनियम, गोल्ड ऐं सिल्वर कैटेगरीज़ में प्रीमियम नंबर प्लेट्स जे लाइ वाक ॾींदा। ख़्वाहिशमंद माण्हुनि खे हिकु मुक़रर मुदे अंदरि ऑनलाइन वाक ज़रिए प्रीमियम नंबर प्लेट्स हासिल करण जो मौक़ो मिलंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त 12 अक्टूबर 2024 ते कराची में हिकु वॾी फंड रेज़िंग इवेंट जी रिथाबंदी बि कई वई आहे। फंड रेज़िंग इवेंट में प्रीमियम ऐं पर्सनलाइज़्ड नंबर प्लेट्स ते ॿोली लॻाई वेंदी। प्लेट्स जी ॿोलीअ मां हासिल थियण वारी रक़म सिंध जे बोर्ड मुतासिरनि जे लाइ हाउसिंग प्रोजेक्ट ते ख़र्च कई वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त प्रीमियम नंबर प्लेट्स जी ॿीहर विकिरे लाइ बि पोर्टल मुतारफ़ कराए पियो वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत में थियल इजलास में मंशियात ख़िलाफ़ ड्यूटीअ में कोताही कंदड़ ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो बि फ़ैसिलो कयो वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुआशरे खे मंशियात खां पाक करण लाइ मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि में वधीक तेज़ी आंदी वञे। मंशियात ख़िलाफ़ मुस्तहकम कार्रवाइनि लाइ पुलिस खां वधीक फोर्स वठी सघिजे थी। मंशियात ख़िलाफ़ जंग में पंहिंजनि फर्ज़नि में कोताही कंदड़ ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ बि सख़्त कार्रवाई कई वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त मंशियात ख़िलाफ़ पुलिस फोर्स खां इज़ाफ़ी अफ़रादी क़ुवत वठण समेत ॿिया वसीला कतबांदा वेंदा। कार्रवाइनि में तेज़ी आणण जो मक़सदु मंशियात जी स्मगलिंग जे नेटवर्क्स ख़िलाफ़ भरपूर मुहिम हलाइण ऐं मंशियात ख़िलाफ़ डिघे मुदे वारी कामयाबी हासिल करणो आहे।